जेकबाबाद अल हरमैन होटल ते मामूली ॻाल्हि तां जहिड़ो ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया। इन हवाले सां वधीक तफ़सील ॼाणण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे जेकबाबाद मां CN न्यूज़ जो रिपोर्टर जमील गुल थहीम। जी जमील, छा तफ़सील आहिनि? जी, जेकाबाद हरमैन होटल ते मामूली ॻाल्हि तां जहिड़ो थियो आहे। ॿ माण्हू जेके आहिनि शदीद जेके आहिनि ज़ख़्मी आहिनि। ज़ख़्मियुनि में जेको आहे शामिल जेको आहे त वकास खारानी। उनजो इहो चवणु हुयो त मूंसां जेको आहे त यासिर अबड़ो उन सां गॾु ॿिया माण्हुनि जेको आहे मूं ते हमिलो करे क्लेशननि जा जेको आहे उन्हनि मूंखे बट आणी करे जेको आहे उन्हनि ज़ख़्मी कयो आहे। होॾां ज़ख़्मी थियल जेको वकास खारानी आहे उहा जेको आहे अहिड़ी फ़रियाद खणी जेको आहे थाणे ते पहुतो त उते मौजूदु पुलिस अमलदारनि जेको आहे हुनजी फ़रियाद जेका आहे त उन्हनि न वरिती, जंहिंमें ज़ख़्मी जो वधीक जेको आहे त चवणु आहे त मूंसां जेको हमिलो कंदड़ उन्हनि जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे जेको आहे मूंसां इंसाफ़ जंहिंमें फ़राहम कयो वञे। जी महिरबानी जमील, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।